Assalamu alaikum. Haq Mawjood, everyone. Today our topic is measurement of liquid things. पाणियाठी शयुनि जी गुंजाइश ऐं वज़न मापणु. रोज़मर्रा ज़िंदगीअ में असां वटि काफ़ी अहिड़ियूं पाणियाठ वारियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंमें खीर, तेल, पेट्रोल, डीज़ल, जूस, बोतल, कोल्ड ड्रिंक ऐं ॿियूं काफ़ी अहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में शयूं इस्तेमालु कंदा आहियूं. उन्हनि खे मापण जे लाइ असां वटि बुनियादी एको आहे लीटर. उन लीटर खे सम्झण लाइ उन जा वज़ाहती असां चार्ट ठाहियो आहियूं जंहिंमें 1 लीटर में 100 मिलीलीटर हूंदा आहिनि. 1 लीटर 100 मिलीलीटर जे बराबरि आहे. 1 लीटर में 10 डेसीलीटर हूंदा आहिनि. उहे 10 डेसीलीटर बराबरि हूंदा आहिनि 1000 मिलीलीटर जे. ऐं 1 बैरल बराबरि हूंदो आहे 158.987, मतिलबु त 158.987 जे 1 बैरल बराबरि हूंदो आहे. 1 गैलन इज़ इक्वल टू 3.785 लीटर जे बराबरि हूंदो आहे. ऐं 10 मिलीलीटर 1 सेंटीलीटर जे बराबरि हूंदो आहे. 10 मिलीलीटर 1 सेंटीलीटर जे बराबरि हूंदो आहे. 1 क्यूबिक मीटर 1 किलोलीटर, 1 किलो माना 1000 लीटर जे बराबरि हूंदो आहे. अहिड़ी तरीक़े सां असां काई बि शइ मेडिसिन वग़ैरह वठंदा आहियूं जंहिंमें सीरप वग़ैरह हूंदा आहिनि, उन्हनि जे मथां बि पैमाइश लॻियल हूंदी आहे. जीअं हीअ असां सीरप आहे पेनाडोल जो, हिन जी पैमाइश हे तव्हां ॾिसी सघो था, लिखियलु आहे 120 ml, माना 120 ml. हाणे जीअं असांखे ख़बर आहे 1 लीटर बराबरि आहे 1000 ml जे. मतिलबु त असां वटि जेका हे सीरप आहे 120 ml आहे. 120 ml आहे. अहिड़े तरीक़े सां रोज़मर्रा जी शयुनि में जीअं असां वटि स्प्रे आहे, हिन स्प्रे जे मथां बि लॻियलु हूंदो, किथे न किथे वैल्यू लिखियलु हूंदुसि त घणा ml आहे. जीअं हिन स्प्रे मथां लिखियलु आहे 250 ml. हे स्प्रे जेको आहे 250 ml जो आहे. 250 ml जे आहे. ऐं 250 माना 1/4 जे बराबरि आहे लीटर जे. 1/4 लीटर माना 1 लीटर में 250 जेके आहिनि 1 लीटर में 4 हूंदा. ठीकु आहे, यानी पाव, माना हे पाव जो आहे. अहिड़ी तरीक़े सां असां वटि हे रोज़मर्रा जी शइ आहे. हिन में बि लिखियलु हूंदो, किथे हे लिखियलु आहे 100 ml लिखियलु आहे, माना 100 ml. अहिड़े तरीक़े सां असां वटि क्रीम आहे, हुन में बि लिखियलु आहे, हीअ बि आहे 100 ml, हीअ बि 100 ml जी आहे. अहिड़े तरीक़े सां काई बि शइ तव्हां पाणियाठ वारी वठंदव उन्हनि में मथां वैल्यू लॻियलु हूंदी आहे. अहिड़ी रीति जॾहिं असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में पेट्रोल वग़ैरह विझाइण वेंदा आहियूं त पेट्रोल पंप ते 10 पॉइंट्स जेके हूंदा आहिनि उहे लिखियलु हूंदा आहिनि. उहे 10 पॉइंट्स छा हूंदा आहिनि? डेसीलीटर हूंदा आहिनि. जेके 10 पॉइंट डेसीलीटर उहे बराबरि हूंदा आहिनि 1 लीटर जे. मतिलबु त 1 लीटर असांखे 10 पॉइंट्स जॾहिं थी वेंदा आहिनि त 1 लीटर रेशियो थींदो आहे. जेको 1 लीटर जेको ईंदो आहे उहो असांजे रोज़मर्रा ज़िंदगीअ में 1 लीटर मिसाल तौर जेको पुराणो वैल्यू हुयो 123 रुपया हुयो. 1 लीटर इज़ इक्वल टू 123 रुपया हुयो. हाणे जेकॾहिं असां चऊं 123 रुपये में 1 लीटर आहे, जेके 1 लीटर बराबरि आहे 10 डेसीलीटर जे. त 1 डेसीलीटर घणे जो थींदो? 1 डेसीलीटर घणे जो थींदो? हाणे 1 डेसीलीटर मालूम करण लाइ छा कंदासीं? 123 खे डिवाइड कंदासीं. असां डिवाइड कंदासीं 10 सां, छो त 10 पॉइंट्स था मिलनि. हाणे हिनखे कैलकुलेटर जी मदद सां असां डिवाइड कंदासीं. छा कंदासीं? असां 123 खे डिवाइड कंदासीं 10 सां त असां वटि अची वियो 12.3. मतिलबु त 12.3
मतिलबु त असां वटि हिकु जेको आहे डेसीलीटर मिलंदो असांखे 12.3, माना हिकिड़ी पॉइंट जेका मिलंदी पेट्रोल जी उहा मिलंदी 12 रुपया 30 पैसा। 3 जे पोयों 0 हूंदो आहे, माना 30 पैसा थी वियो। जेकॾहिं 0 3 हुंदा त 3 पैसा थिया, जेकॾहिं ख़ाली 3 आहे त माना 30 पैसा थी वियो। हाणे 1 रुपयो ये 12 रुपया 30 पैसा में जॾहिं हिकिड़ी पॉइंट मिले त असांखे 10 पॉइंट घणे मिलंदा? छा कंदासीं, हिकिड़ी पॉइंट मिले थी असांखे 1 डेसीलीटर मिले थो असांखे 12.3 में। त ॿुधायो 10 डेसीलीटर घणे में मिलंदा? 10 डेसीलीटर माना 10 डेसीलीटर बराबरि आहे 1 लीटर जे। हे असां वटि फार्मूलो आहे। 12.3 खे मल्टीप्लाई कंदासीं 10 सां इज इक्वल टू 123 RS में। मिसाल तौर हाणे पेट्रोल जी क़ीमत आहे, सपोज़ था कयूं 100 रुपयो, RS में 100 रुपयो असांखे मिले थो 1 लीटर बराबरि आहे 10 डेसीलीटर जे DL। कैलकुलेटर छा कंदासीं, हाणे असां कैलकुलेटर खणंदासीं, छा कंदासीं 100 रुपए खे डिवाइड कंदासीं 10 सां, असां वटि जवाबु ईंदो 10 रुपया। मतिलबु त 10 रुपए में असांखे 1 डेसीलीटर मिलंदो DL। जॾहिं हिकु पॉइंट असांखे 10 रुपए में मिले थो त असांखे 10 पॉइंट घणे जा मिलंदा? मल्टीप्लाई कंदासीं 10 सां, असां वटि अची वियो 100 रुपयो। 10 पॉइंट असांखे मिलंदा, 10 DL मिलंदा असांखे 100 रुपए में। अहिड़े तरीक़े सां ॿियो सुवाल कयूं था, जेकॾहिं असांखे 1 लीटर पेट्रोल मिले थो मिसाल तौर 105 रुपया में, ऐं ख़बर आहे 1 लीटर बराबरि आहे 1 लीटर बराबरि आहे 10 डेसीलीटर जे। हाणे छा कंदासीं, असां 1 लीटर मिले थो 105 रुपीज़ में, डिवाइड कंदासीं असां 10 सां। 10 जेके आहिनि छा कंदा 105 खे डिवाइड कंदासीं 10 सां, 10 डेसीलीटरनि सां। 10 डेसीलीटर सां असां जवाबु आयो पैसा, माना 10.5 रुपया। 10 रुपया मतिलबु त 10.5 रुपये में हिकिड़ी पॉइंट मिली, 10.5 में हिकिड़ी पॉइंट मिली, माना 1 डेसीलीटर इज़ इक्वल टू 10.5। हाणे इहा मिली असांखे हिकु, हाणे मल्टीप्लाई कंदासीं असांखे खपनि घणियूं थियूं? असांखे खपनि थियूं 12 पॉइंटियूं, 12 डेसीलीटर असांखे खपनि था। मतिलबु त छा कंदासीं, मल्टीप्लाई कंदासीं हिन अमाउंट खे मल्टीप्लाई कंदासीं सिंपल 12 सां, असां वटि जवाबु अची वियो 126 रुपया। 126 रुपये में असांखे 12 पॉइंट पेट्रोल मिलंदो। अहिड़े ई तरीक़े सां तव्हां का बि एग्ज़ाम्पल खणी सघो था आसानीअ सां। मिसाल तौर असांखे मिले थो 250 ml खीर 20 रुपये में, त असांखे 1000 ml घणे जो मिलंदो? 1000 ml। हूअं खीर असूलन जेको आहे लीटर में मापियो वेंदो आहे, पर असां वटि पाकिस्तान में जुगाड़ करे किलन में मापियो वेंदो आहे। ठीकु आहे, खीर या जूस खणो तव्हां एग्ज़ाम्पल जो जूस, त जूस 250 मिलीलीटर जेको मिले थो 20 रुपये में, त असांखे 1000 मिलीलीटर घणे में मिलंदो? छा कंदासीं, 1000 माना हे थियो हिकु हिसो, 250 हिकु हिसो आहे प्लस 250 ॿियो हिसो, माना थी विया 500 ml, माना अधु लीटर। वजह कॾहिं 500 ml प्लस 500 ml खणंदासीं, हे थी वियो 1000 ml। 1000 ml इज़ इक्वल टू 1 लीटर। ठीकु आहे, हे थी वियो 1 लीटर जे। अहिड़े ई तरीक़े सां
हाँ जैसे असा 250 मिलीलीटर 20 रुपये मिले तो उनके 20 के मल्टीप्लाई कंदासीं 4 से 0 सागी बिचौंक 8 मतलब तो 80 रुपये में मिली वो। ये सिंपल ज़बानी से कर सघूं था। अड़े तरीक़े से जेकॾहिं का इंक ज़रूरत होंगी उहा भी ml में ईंदी है 20 ml या 30 ml। मिसाल तौर ॾियूं असांखे एक इंक मिले थी, एक इंक जो दॿो मिले तो असांखे ml जो जेको आहे उहो मिले तो असांखे 30 रुपये में, 30 रुपये में RS में मिले तो। तो ॿुधायो तो 40 ml घणे मिलंदी, 40 ml घणे मिलंदी, 40 जी मिसाल इते ही खणी आयासीं असां। हे डबल थी वियो, हिन डबल थी वियो 30 जो डबल कंदासीं, 30 खे मल्टीप्लाई बाय 2 ॾींदासीं, 0 साॻो 2 3 जा 6, 60 रुपये में अची वियो तव्हांजो। 60 रुपये में तव्हांखे मिलंदी 40 ml। अड़े तरीक़े असां एग्जाम्पल खणूं था। मिसाल तौर जूस जो जेको आहे 1 लीटर 1 लीटर जूस जो जेको असांखे मिले थो 250 रुपये में। तो ॿुधायो त अधु लीटर 1/2 लीटर 1/2 लीटर जो मतिलबु आहे 500 ml 500 ml। ठीक है, 500 ml असांखे घणे मिलंदो। हाँ सिंपल न कंदो, अधु कंदो डिवाइडेड बाय 2 कंदो। छा कंदो असां अमाउंट के छा कंदासीं 250 के डिवाइड बाय 2 कंदासीं, छो त हिन जो 1/2 थी वियो। अहिड़े तरीक़े सां कैलकुलेटर ते कयो या सिंपल तव्हां ज़बानी भी करे सघो था। 250 के डिवाइड कंदासीं 2 सां, असां वटि जवाबु अची वियो 125 रुपया। 125 अधु लीटर जेकॾहिं 125 आहे त लीटर घणे मिलंदो 125 के मल्टीप्लाई कंदासीं हिते ई 2 सां, डबल थी वियो माना 250 रुपये में थी वियो। ये अची 250 में तव्हां वटि, अधु किलो अची वियो तव्हां वटि। इहो ई जेकॾहिं तव्हांखे इहो ई सवाल मिलीलीटर खपे यानी पाव, छा कंदो 1000 में 4 हिसा थींदा आहिनि 250 जा। 250 मल्टीप्लाई बाय 4 इज़ इक्वल टू 1000। ये शइ बराबरि आहे हिन जे 62 में थी वियो। 62 में असांखे पाव थो मिले मिसाल तौर 62.5 में जेकॾहिं असांखे पाव थो मिले, पाव माना 250 मिलीलीटर, 250 मल्टीप्लाई बाय 250 मल्टीप्लाई बाय असां 4 कंदासीं त असांखे लीटर जी वैल्यू मिली वेंदी 250 असां वटि अची लीटर जी वैल्यू। अहिड़े ई तरीक़े सां ॿियो एग्जाम्पल खणूं था। असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में कुझु थांव वग़ैरह इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल तौर हिकिड़ो थांव हूंदो आहे पाव जो हूंदो आहे, जेको थांव जेको हूंदो आहे पाव जो हूंदो आहे जंहिंमें 250 ml हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे 500 ml जो माना अधु किले जो थांव बि थींदो आहे। ॿियो थींदो आहे किले जो मतिलबु त 1000 ml जो। इहे असां मख़सूस कुझु थांव थींदा आहिनि जंहिंमें मेजरमेंट इक्वल कई वेंदी आहे। उहे खणी करे असां कुझु एग्जाम्पल करे सघूं था। माना उन थांव में पाणी वग़ैरह विझी करे जग में इस्तेमालु कयूं त माना ख़बर पवंदी केतिरो जग जेको आहे फुल घणा लीटरनि जो थियो। माना मिसाल तौर छा कयूं असां 1 लीटर वारो या 100 ml वारो गिलास जा पाणी जा भरे करे कंहिं जग में विझंदासीं त उहो जग जे साईं फुल थी वेंदो। पोइ ॻणी काउंट कंदासीं त घणा गिलास जग में पिया, उहो असां जग जो अंदाज़ो लॻाए सघूं था त जग जेको जग आहे उहो घणा लीटरनि जो आहे। ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में मख़सूस कुझु थांव वग़ैरह थींदा आहिनि, इंस्ट्रूमेंट थींदा आहिनि जेके मापियल हूंदा आहिनि, जंहिंखे असां पाणी हाट वारी शइ विझी करे रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु कंदा आहियूं। खीर जा थांव थींदा आहिनि, पेट्रोल जा कुझु इंस्ट्रूमेंट थींदा आहिनि जेके थांव हूंदा आहिनि, डबियूं थींदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां इंक जी डबी हूंदी आहे, मेडिसिन जूं अलॻि अलॻि जेके आहिनि शेप्स में बोतलां थींदियूं मेजरमेंट कयूं वेंदियूं आहिनि लिक्विड शयुनि खे मापण जे लाइ। जंहिंमें कुझु बोतल थींदी आहे, को कार्बनडल थींदो आहे, को बाटो थींदो आहे। इहे नंढियुनि शयुनि सां मापे करे उन्हनि शयुनि खे मेजरमेंट कयो वेंदो आहे। होप कि अॼु जो लेक्चर तव्हांखे सम्झ में आयो हूंदो।